नाज़रीन, मोहब्बत देरे भरसा गोठाणन पारां लोड शेडिंग के अज़ाब खिलाफ एहतजाजी मुशायरो किया वियो। वधिक तफ़सील बुधाए रहियो आहे मुख्तार सियाल पंहिंजी रिपोर्ट में। जी तो नाज़रीन, भौर शहर में भौर एक्शन कमेटी तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हेस्को खिलाफ अचो तो इन्हनि खां वीचार वठंदासीं इन्हनि जो छा चवणु आहे। असांजो अर्ज़ आहे त हिते लगातार भौर एक्शन कमेटी जे तरफां असां हिते एहतजाज करे रहिया आहियूं हेस्को जे लाइ, हेस्को जे खिलाफ़ लाल जेल जो हुयो ऐं हाणे असां बिल बि पियारियूं था। हर ॻाल्हि असां वापडा वारनि सां ॿधल आहियूं। मबज़र जतोई में घटि 300 एसी हले थी, जिन खां 10-10 हज़ार रुपया वठी उन्हनि खां लाइट उन्हनि खे फुल ॾिनी थी वञे। ऐं हेॾो लगातार 20 ॻोठनि में ॻोठ भौरनि जो ॻोठ आहे, लाशारनि जो ॻोठ आहे, पीरज़ादनि जो ॻोठ आहे, गोपांगनि जो ॻोठ आहे, कोलाचिन जो ॻोठ आहे, मेतला ॻोठ। ये काफ़ी माना अहिड़ा मुख़्तलिफ़ बिरादरी जा माण्हू आहिनि जिन जी असां हिते वीचारा सख़्तु परेशान आहिनि। लाइट 10-15 ॾींहं थिया लाइट असां वटि न आहे का। हीअ जेको आहे राशी आहिनि, असां बिल बि वठंदा, हर शइ वठंदा, असांखे लाइट नथा ॾियनि। असांखे 2 पधरे में एसियूं बलनि थियूं, वॾेरा शाही आहे हुते हर शइ कमाए पिया। असां ॻोठनि में 10 ॻोठनि पोइ थिए माना का शइ कान्हे का हिते। उन्हनि खे उहे बिल ई कोन था ॾियनि ऐं ग़रीब आवाम बिल वठी करे उन्हनि खे बिजली कोन था ॾियनि। किथों करे ॾिनो आहे, गर्मी पाण ॾिसो था, लाइट ठाहिनि कोन था। असां ॾाढो परेशान थी वियासीं। अॼु ॾिसी पिए थो अॼु असांजो एहतियाज आहे त कुझु असांखे बिजली ॾियो, कुझु सहूलियत ॾियो। असांजे भौरनि में बिजली जो त नालो ई न आहे। मां हिते लाइट हले नथी। मबदरे शहर में एसियूं पवंदियूं हलनि, उते लाइट हले थी पई, असां वटि लाइट ई न आहे। महिरबानी करे असांखे लाइट ॾई वञे। कैमरामैन गुलाम अब्बास सियाल सां गॾु मुख्तियार सियाल, धरती टीवी न्यूज़, मबदरो।